बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। चमन में JUI अॻवान मौलाना अब्दुल कादिर लूनी जी गाॾी भरिसां धमाको, 6 ॼणा शहीद, केतिराई ज़ख़्मी। चमन में साजिद मोहम्मद रोड ते JUI नज़रियाती जे सूबाई अमीर मौलाना अब्दुल कादिर लूनी जी गाॾी भरिसां मोटरसाइकिल में रखियल रिमोट कंट्रोल बम धमाको थियण जे नतीजे में 6 ॼणा शहीद थी विया, जॾहिं त केतिराई ज़ख़्मी थी पिया। वाक़े में मौलाना अब्दुल कादिर लूनी महफ़ूज़ रहियो। सूबाई अमीर इसराइल ख़िलाफ़ मुज़ाहिरे बाद वापसि अची रहियो हो त धमाको थियो, जंहिं बाद इमदादी टीमुनि फ़ौरी कार्रवाई कंदे ज़ख़्मियुनि ऐं लाशनि खे वेझी इस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त कानून लागू कंदड़ इदारनि इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। जैकबाबाद में ईद गुज़रण बाद ज़िला इंतज़ामिया जो कब्ज़नि ख़िलाफ़ ऑपरेशन ॿीहर शुरू। असिस्टेंट कमिश्नर शहज़ाद अहमद ऐं मुख्तियारकार ग़ुलाम अब्बास सदायो पारां डेप्यूटी कमिश्नर अब्दुल हफ़ीज़ सियाल जी हिदायतुनि ते शहर जे इंतहाई अहम कारोबारी मरकज़ क़ाइद आज़म रोड ते हद दख़लिन ऐं गैर क़ानूनी अॾावतुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। इंतज़ामिया मूजिब मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शहरनि पारां गैर क़ानूनी तौर कब्ज़ा करे शहर जी सूं ख़राब कई वई, जंहिं ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ नोटिस जारी करण बाद कार्रवाई अमल में आंदी पई वञे, जॾहिं त इन खां अलावा भी शहरी इलाक़नि में थियल कब्ज़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। जैकबाबाद में ADC कॉलोनी वासी जो ज़ाल ऐं मासूम ॿारनि समेत एहतजाज। शौकत अली मंगी पंहिंजी घरवारी शमशाद ऐं मासूम ॿारनि सां एहतजाज कंदे दायो त 4 महीना अॻु भाउ इसरार मंगी कराची में पसंद जो परिणो कयो, जंहिं तां दीदार मंगी, अख्तियार मंगी, माशूक मंगी ऐं ज़मीर भट्टी घर में घिड़ी धमकाइनि था ऐं पुलिस भी तंग करे थी, जॾहिं त असांखे भाउ बाबति का बि ख़बर नाहे। आला अख्तियारियूं नोटिस वठनि ऐं असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। SSP जैकबाबाद तारिक तरीन के इंचार्ज स्पेशल स्क्वाड टीम मुक़रर करे छॾियो। SSP शुमाइल रियाज़ मलिक शहर में वधंदड़ दोहन ते ज़ाब्ते लाइ तारिक तरीन के इंचार्ज स्पेशल स्क्वाड टीम मुक़रर करे छॾियो आहे, जंहिं बाद तारिक तरीन चार्ज संभाले कम शुरू करे छॾियो आहे। मीरपुर बुर्लो वेझो 2 वरनि जो नीगर उरड़ी विघे फौत। ॻोठ अब्दुल हमीद बुर्लो में मुनीर अहमद बुर्लो जो 2 वरनि जो मासूम पुट जिनसार बुर्लो उरड़ी विघे फौत थी वियो, जंहिं बाद इलाइक़े में फौत थींदड़ ॿारनि जो अंग छित थी वियो आहे। जैकब न्यूज़ जे रिपोर्टर जे पुट खां फुर थियल मोटरसाइकिल ऐं सामान वापसि न थी सघियो। गढ़ी खैरो जे सीनियर सहाफ़ी अमर सिंधी जे पुट राबेल खां मोटरसाइकिल, 2 मोबाइल ऐं रोक रक़म फुर थियण वारे वाक़े खे 20 ॾींहं गुज़री विया, पर पुलिस को बि ॿूटो न ॿारे सघी। SSP पारां मामले बाबति सहाफ़ियुनि सां मिलण खां इनकार कयो वियो, जॾहिं त सूबाई वज़ीर ऐं MPA जी फ़ोन खे बि SSP टारे छॾियो, जंहिं सबबि सहाफ़ियुनि में ताव पखड़ियल आहे। सहाफ़ियुनि, सियासी, समाजी, मज़हबी तंज़ीमुनि पारां पुलिस ख़िलाफ़ एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। गढ़ी असन थाने ते अदालती छापो, नाहक बांदी बणियल 3 ॼणा आज़ाद। SHO रिकॉर्ड समेत अदालत तलब। रेड कमिश्नर अज़ीज़ुल्लाह जमाली शहरी जी दरख़्वास्त ते थाने ते छापो हणी नूर नबी लाशारी समेत अब्दुल वाहिद सरकी ऐं मिठल बंगलानी खे आज़ाद करायो। रेड कमिश्नर मूजिब 3 ॼणनि खे बिना रिकॉर्ड जे लॉकअप कयो वियो हो, जिन खे आज़ाद करे SHO खे सुभाणे रिकॉर्ड समेत अदालत तलब करे वरितो आहे। सॼे मुल्क जीअं जैकबाबाद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में इसराइल ख़िलाफ़ एहतजाज। जैकबाबाद में जमात इस्लामी JUI पारां इसराइली जारियत ख़िलाफ़ हाजी दीदार अली लाशारी, अब्दुल हफ़ीज़ बिजारानी, इमदादुल्ला बिजारानी, डॉक्टर AG अंसारी, हाफ़िज़ मीर मोहम्मद बंगलानी, हमाद अंसारी ऐं ॿियनि जी अॻवानी में ऑफिसिस खां धार रैलियूं कढी प्रेस क्लब आलो एहतजाज रिकॉर्ड कराईंदे इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मटियारी में इसराइली बरबरीत ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, मज़हबी जमातुनि पारां PTI अॻवान हलीम आदिल शेख, हाजी सारंग मंगवाणो, बशीर अहमद खत्री, अल्लामा मौला बख्श हालाई ऐं ॿियनि जी अॻवानी में धार रैलियूं निकितियूं। सकरंड में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां इसराइली ज़ुल्म ख़िलाफ़ इंसाफ़ हाउस खां एडवोकेट इमरान अकबर रिंद जी अॻवानी में नेशनल प्रेस क्लब चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई। जाफराबाद में फ़लस्तीन जे हक़ में बाजी ख़ान गाजानी, मोहम्मद आरिफ रिंद, मुख्तियारकार मोहम्मद ज़रीफ़ गोलो ऐं ॿियनि जी अॻवानी में धार रैलियूं कढी इसराइल ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। सोबतपुर में ज़िला इंतज़ामिया मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां DC ऑफिस खां डेप्यूटी कमिश्नर बबरक ख़ान काकड़, AC अब्दुल करीम बुख्टी, मुख्तियारकार सैफुद्दीन खोसो ऐं अली अहमद खोसो जी अॻवानी में इसराइल ख़िलाफ़ धार रैलियूं कढी वयूं। घारो में मुख़्तलिफ़ सियासी, समाजी तंज़ीमुनि पारां इसराइल ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई, जिते मुज़ाहिरीन पारां आलमी दहशतगर्द इसराइल जे झंडे खे बाहि ॾेई साड़ियो वियो। गेरेलो में फ़लस्तीन अंदर इसराइल जी दहशतगर्दी ख़िलाफ़ असगरिया स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन ऐं सिविल सोसाइटी पारां अबू तुराब चौक खां प्रेस क्लब ताईं मौलाना सैयद अख्तर हुसैन नकवी, मौलाई ख़ैर मोहम्मद सोलंगी, अली रज़ा जतोई ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। कंदकोट में फ़लस्तीन जी हिमायत में मजलिस वहदतुल मुस्लिमीन ऐं शिया उलमा काउंसिल पारां मदरसा इरशादुल सकलैन खां प्रेस क्लब ताईं हिकु एहतजाजी रैली मीर फ़ाइक अली जखरानी, साबिर करबलाई ऐं ॿियनि जी अॻवानी में कढी वई। खैरपुर नाथन शाह में जमायत अहले सुन्नत पारां मीर हसन रोड खां पीर सैयद नसीर अहमद शाह हुसैनी, सैयद छुट्टल शाह सानी,
मौलवी जुल्फकार अली हुसैनी ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ताईं इसराइल ख़िलाफ़ रैली कढी वई। ठारो शाह में मुख़्तलिफ़ मज़हबी तंज़ीमुनि पारां इसराइल जे जबर ख़िलाफ़ मौलाना असदुल्ला खोड़ो, मौलाना अब्दुर्रहीम दहराज, गुलाम सरवर सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। कंबर में इसराइल ख़िलाफ़ JUI पारां मदरसा दारुल क़ुरान खां मौलाना गुल मोहम्मद इनकलाबी, मौलाना मोहम्मद अज़ीज़ गुल जागीरानी, कारी मोहम्मद उस्मान मुग़ैरी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। बडाणी पन्नो आकिल ऐं कनकोट में कश्मोर ज़िले अंदर कबीलाई तकरारुनि जे ख़ात्मे लाइ एहतजाज। बडाणी में सिविल सोसाइटी पारां अल मुर्तज़ा कांटे खां मज़हर चाचड़, इमदाद जखरानी, ॼाम आशिक चाचड़, निसार चाचड़, असद थईम ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। पन्नो आकिल में कनकोट वाक़े ख़िलाफ़ चाचड़ बिरादरी ऐं सिविल सोसाइटी पारां दुआ चौक खां प्रेस क्लब ताईं अब्दुल रऊफ़ खान चाचड़, समाजी वर्कर मौलवी मोहम्मद आज़म चाचड़, गुलाम रसूल चाचड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई ऐं कबीलाई झेड़े खे रोकण लाइ नारेबाज़ी कई वई। कंदकोट में अमन अमान बहाल करण ऐं कबीलाई झेड़नि जे ख़ात्मे लाइ सिविल सोसाइटी पारां घंटा घर खां प्रेस क्लब ताईं कादिर चांडियो, नायाब सरकश ऐं ॿियनि सियासी समाजी अॻवाननि, वकीलनि ऐं सहाफ़ियुनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। रैलियुनि खे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त चाचड़ बिरादरी जे 9 माण्हुनि खे बेगुनाह क़तल कयो वियो, पर इंतिज़ामिया हलंदड़ खूनी तकरारनि जे ख़ात्मे लाइ जोगा उपाउ नाहिनि वरिता, जंहिं सबबु कबीलाई तकरारुनि में ॾींहों ॾींहुं वाध थी रही आहे। घोटकी में लाखा बिरादरी जे चीफ मुक़दम शौकत अली लाखो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त टंडो अलायार पुलिस बाअसर माण्हुनि जी चुर्च ते एडवोकेट सलामत लाखो ऐं उन जे भाउ अमानत लाखो मथां अगवा जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे। SSP टंडो अलायार रुख़सार खावड़ अॻूणे MP ग़ुलाम क़ादिर मरी जी वांगार वही रहियो आहे। अख़्तियारियूं मामले जो नोटिस वठनि। कंबर में वापडा जो ऑपरेशन, 50 खां वधीक गैर क़ानूनी कनेक्शन काटिया विया। कंबर में वापडा पारां SDO मोहम्मद असलम अबड़ो जी अॻवानी में मस्तोई मोहल्ला, चचा कॉलोनी ऐं बस स्टैंड समेत ॿियनि केतिरनि ई पाड़नि में गैर क़ानूनी ऐं कुंडा कनेक्शन ख़िलाफ़ कार्रवाई कंदे 50 खां वधीक घरनि ऐं दुकाननि जा कनेक्शन काटिया विया। ऐं उडेरोलाल में करोड़नि जी लाॻत सां क़ाइमु थियल वाटर फिल्टर प्लांट नाकारा बणियल। वाटर फिल्टर प्लांट नाकारा हुजण ख़िलाफ़ रहवासियुनि पारां ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, गुल मोहम्मद कोरेजो, तालिब कोरेजो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते इलाइक़े वासियुनि पब्लिक हेल्थ मटियारी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे मुतालबो कयो त उडेरोलाल जो नाकारा बणियल वाटर फिल्टर प्लांट बहाल करे पाणी जी फ़राहमी खे यकीनी बणायो वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।